अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं ऐं हिन वीडियो में दोस्तों हिन 1 मिनट जे वीडियो में वॾी अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं। छा अचण वारी एपिसोड में हाणे सोडल पकड़ियो वेंदो जॾहिं हू पंहिंजे घर में दाख़िल थींदो? छा उनजे इंतज़ार में मुराद वेठो हूंदो आहे या रहज़न वारा वेठा हूंदा आहिनि? अचण वारा एपिसोड उन्हनि में कहाणी छा थींदी? सॼी अपडेट ॾींदासीं हिन वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा हिन उदासी टीवी यूट्यूब चैनल खे। हलूं था अॼु जी पंहिंजी नंढड़ी वॾी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त अचण वारे एपिसोड में सोडल खे टेंशन हूंदी आहे हाणे छा कयां। हू सलार सां गॾिजी पंहिंजे घर में दाख़िल थींदो आहे, उनखे ॿाहिरां ॿिया हलियो वेंदो आहे अंदरि ऐं पंहिंजे पीउ माउ सां मिलंदो आहे, मुलाक़ात कंदो आहे, उन्हनि खां हाल अहिवाल वठंदो आहे ऐं ईंदो बि आहे। ऐं हिन जे इंतज़ार में को न को हिते वेठो हूंदो आहे ऐं सां जेको आहे न सोडल जे लाइ बि मुसीबत जो दरवाज़ो समय तयारु आहे ऐं को न को इन जे लाइ मुसीबत इन एपिसोड में कंध में पवंदी, मुराद जे तरफ़ां या कंहिं ॿिए तरफ़ां। ऐं होॾां दोस्तों मां ॿुधाईंदो हलां फ़िलहालु जेको आहे ॿाहिरि कोन ईंदो ऐं मंसूर खान जेल में ई रहंदो, बाद में ज़मानत ते छुटी ईंदो। बाक़ी रहज़न वारा अॻे तंग छा वेठा आहिनि उहे हाणे जीअं तॾहिं खां उथंदा बाहि ॿारींदा सभिनी जे लाइ।